नमस्कार, मैं प्रकाश रामचंद्रानी SK TV एस इंडिया TV चैनल आपके साथ हूँ। इस वक्त हम पहुँचे हुए हैं दुनिया के एक बहुत बड़े शहर जिसका नाम है थाईलैंड। थाईलैंड में हमारी टीवी रिपोर्टर एंकर मिस चंदा वीरानी आई हुई है। इस वक्त वो इंटरनेशनल एयरपोर्ट पे उतरी हुई है। आपको हम ले चलेंगे सफ़रनामे पे। आइए तो सफ़रनामा देखते हैं। अचो त तव्हांखे वठी था हलूं थाईलैंड जे हिन शहरनि में जिते असांजी रिपोर्टिंग करे रही आहे चंदा वीरानी। चंदा वीरानी हिकु मशहूरु टीवी एंकर आहे दूरदर्शन जी। तंहिंखां पोइ सिंधू दारा जी ऐं असां गॾोगॾु असांजे मुंबई खां हर वक़्तु असांजे हिन टीवी चैनल सां गॾियल हूंदी आहे। त अचो त तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं कुझु झलकियूं, कुझु रिपोर्ट सिधो थाईलैंड खां। त हीअ आहे सफ़रनामो थाईलैंड जो। ॾिसंदा रहो SK TV। सफरनामा मेरी ओर से उठा तेरी ओर को कदम, पहला मिलेंगे हम। अच्छी बाबू अच्छी जय झूलेलाल बाबू। असीं पटाया बीच ते पहुता आहियूं जिते तव्हां ॾिसो पिया त हज़ारे यात्री आया आहिनि। अलाए किथां किथां दुनिया जे हर कोने मां आया आहिनि।
पंहिंजे हॉलीडेज़ मल्हाइण असीं बि पंहिंजी फैमिली सां आया आहियूं। अॻिते वरी तव्हांखे ॾेखारींदासीं हुन बीच जा नज़ारा। जय झूलेलाल। ज्योत अकायम दायम जग में जैसा आहे रोशनाई आशु पुजाए अर्ज अघाए जग में करती सणाई
रोटियूं जगाइण हलो भाग खे ठाहिण हलो सबके कंदो माला माल सबके कंदो माला माल सिंधियुनि जो रखवाल गोपियुनि वारो झूलेलाल 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 अच वे जय झूलेलाल। साथियों असीं पहुता आहियूं कोरल आइलैंड में ऐं कोरल आइलैंड तव्हां ॾिसी रहियो आहियो केतिरो न ख़ूबसूरत आहे। हिते दुनिया भर जा यात्री अचनि था, यानी कि हर मुल्क जा, इंडिया जा त ईंदा ई आहिनि पर हर मुल्क जा यात्री हिते अचनि था ऐं मौज मल्हाइनि था। हिन आइलैंड खे ख़ासि बैंकॉक खां पटाया में अची करे ॾिसनि था। एतिरी त मौज लॻी पई आहे त वञण ते दिलि ई कोन थी थिए। कोरल आइलैंड ॾिसो, केतिरी न ख़ूबसूरती आहे हिन जॻह में। परियां परियां जा माण्हू सिर्फ़ु हिन आइलैंड खे ॾिसणु अचनि था ऐं वर्ल्ड खां हिते अची करे ऐं हीअ आइलैंड न ॾिठो त कोई मतिलबु ई कोन्हे को। हिकु दफ़ो वरी तव्हांखे वठी हलंदासीं हिकु ॿी जॻह ते। तेसि ताईं जय झूलेलाल। हा, वीराणी जा जंहिं रिपोर्ट मोकिली आहे डायरेक्ट थाईलैंड खां, बैंकॉक खां, हीअ हिकु रिपोर्ट तव्हां जेकी ख़ुदि पंहिंजे कैमरा में शायदि रिकॉर्ड कयो आहे, पर अॼु ॾिसो ऐं एंजॉय कयो ऐं अॻियां ॿियूं घणियूं रिपोर्ट ॾिसंदा रहियो सफ़रनामे में।